अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप कतर जे दौरे ते पहुची वियो आहे। कतर जे अमीर शाही महल पहुचण ते डोनाल्ड ट्रंप जी आजा कई वई। शाही महल आमद ते डोनाल्ड ट्रंप के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। अहम ख़बर खां अवांखे अपडेट कंदा पिया हलूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप कतर जे दौरे ते पहुची वियो आहे। कतर जे अमीर शाही महल पहुचण ते डोनाल्ड ट्रंप जी आजा कई। शाही महल आमद ते डोनाल्ड ट्रंप के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप कतर जे दौरे ते पहुची वियो आहे। कतर जे अमीर शाही महल पहुचण ते डोनाल्ड ट्रंप जी आजा कई। शाही महल आमद ते डोनाल्ड ट्रंप के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप कतर जे दौरे ते पहुची वियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सऊदी अरब जे दौरे खां पोइ हिन वक़्तु कतर जे दौरे ते पहुची वियो आहे। कतर जे अमीर शाही महल पहुचण ते डोनाल्ड ट्रंप जी आजा कई वई। शाही महल आमद ते डोनाल्ड ट्रंप के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप कतर जे दौरे ते पहुची वियो आहे। कतर जे अमीर शाही महल पहुचण ते डोनाल्ड ट्रंप जी आजा कई। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सऊदी अरब जो दौरो मुकम्मल करे हिन वक़्तु कतर जे दौरे ते पहुची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां नाज़रीन शेयर कयूं पिया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप कतर जे दौरे ते पहुची वियो आहे। कतर जे अमीर शाही महल पहुचण ते डोनाल्ड ट्रंप जी आजा कई। शाही महल आमद ते डोनाल्ड ट्रंप खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो।